मेहड़ रिपोर्ट AR कंबराणी। पीपल्स यूथ ज़िला दादू जो साबका अगवान परवेज़ पंवर मेहड़ बी सेक्शन पुलिस हथां गिरफ्तार। मथस गैर कानूनी पिस्टल रखण जो केस दाखिल। वाक़े खिलाफ पंवर बिरादरी पारां मुनव्वर पंवर, वली मोहम्मद भट्टी, अब्बास मैसर, इम्तियाज़ पंवर, सिराई गुलाम हैदर पंवर जी अगवाणी में इंडस हाईवे ते अटक पंप वटि धरणो हणी टायरनि खे बाहियूं ॾिनियूं वयूं, जंहिं सबबि इंडस हाईवे ते रोड जे ॿिन्ही पासनि खां गाॾियुनि जूं कतारूं लॻी वयूं। केतिरा ई मुसाफ़िर परेशान थी विया। मुज़ाहिरीन ऐं मुसाफ़िरनि में पिणु चकरियूं थियूं। उन मौक़े ते मुज़ाहिरीन मेहड़ बी सेक्शन पुलिस खिलाफ़ ज़ोरदार नारेबाज़ी कई। मुज़ाहिरीन चयो त SHO बी सेक्शन क़ाबिल भयो बिना वजह परवेज़ पंवर खे थाणे ते घुराए केस लाकअप करे पिस्टल रखण जो कूड़ो केस दाख़िल कयो आहे। SHO खे हटाए दाख़िल कयल केस ख़त्म करे वाक़े जी जांच कई वञे, जॾहिं त मुज़ाहिरीन सां DSP मेहड़ यूनिस रोधदाणी, मोटरवे जे DSP अब्दुल समद अबड़ो, वॾो मुंशी असगर पंवर ॻाल्हियूं कयूं, पर मुज़ाहिरीन धरणो ख़त्म करण खां इनकार करे छॾियो। होॾां राब्ते ते SHO बी सेक्शन क़ाबिल भयो चयो त पुलिस गश्त दौरान परवेज़ पंवर खे पिस्टल समेत गिरफ़्तार कयो आहे। मथस अॻे ई 4 केस दाख़िल आहिनि।